हम ख़बर अवां सां शेयर कंदासीं कराची खां, जिते पुलिस हथां गिरफ़्तार थियल औरत ॾखण ज़िले जे वुमेन थाणे में फोत थी वई आहे। औरत जो मौत थाणे में न पर इस्पताल मुंतक़िल करण दौरान थियो आहे। पुलिस जो अहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। कराची खां पुलिस हथां गिरफ़्तार थियल औरत ॾखण ज़िले जे वुमेन थाणे में फोत थी वई आहे। पुलिस मूजिबि औरत जो मौत थाणे में न पर इस्पताल मुंतक़िल करण दौरान थियो आहे। पुलिस मूजिबि फोत थियल औरत ख़िलाफ़ अलफला थाणे जी हद मां चोरी जो केस दाख़िल हो। कराची खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिते पुलिस हथां गिरफ़्तार थियल औरत ॾखण ज़िले जे वुमेन थाणे में फोत थी वई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, वुमेन थाने में अंदर औरत जे फोत थियण वारे मामले जे हवाले सां मां वाज़े कंदो आहियां त पुलिस मूजिबि औरत खे गुज़िरियल राति IO अल्फला जेको हिकु चोरी जे केस में बंदि करण बाद छॾे वियो हुयो, जंहिंखां पोइ सुबुह 8 बजे औरत जी तबियत ख़राब थी पई त IO खे तलब कयो वियो, जंहिंखां पोइ औरत जी जेकी तकलीफ़ हुई ख़ासि तौर ते जेको साह खणण जी, उन खां पोइ हुनखे इस्पताल मुंतक़िल कयो वञे त इस्पताल में जेको आहे ज़मीन आहे, पर ॿिए पासे इस्पताल जे जेके सर्जन आहे उन ॿुधायो आहे त औरत जेको अॻु में ई थी आहे। जेको मरलो इहो ॿुधाए पियो वञे त औरत शायदि इन थाणे में अंदरि फोत थी आहे, पर पुलिस जेको आहे तस्दीक कई आहे त इहा थाणे में न पर जेको आहे सो रस्ते में ई फोत थी आहे। पर मां इहो वाज़े कंदो आहियां त औरत जी सुञाणप जेकी थी आहे उहो हुनजो वाल जेको ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहे।